अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ सिंधी थॉट्स जे तवसुस सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, वेलकम टू फर्स्ट मॉक टेस्ट ऑफ सिंधी सब्जेक्ट। यकीनन तव्हां सभिनी खे इंतज़ारु हूंदो ऐं हीअ जेका मॉक टेस्ट आहे उहा 30 सवालनि ते मुश्तमिल आहे। इन मूं कोशिशि कई आहे त जेके बि 5, 8, 10, 11 क्लास गुज़री चुका आहिनि उन्हनि खे मां हिन टेस्ट में कवर करण जी कोशिशि कयां। इन लाइ हाणे आगाज़ कयूं था। पहिरीं पंहिंजे टेस्ट जे सवालनि तरफ़ अचूं था ऐं उनखां पोइ आंसर की बि जल्दी उन जी डिस्क्रिप्शन में प्रिंट कई वेंदी। पर पहिरीं हिकु ॿ ॾींहं तव्हां थोरो पंहिंजो पाण आज़माइजो, ठीकु आहे, ऐं पंहिंजो मार्क्स ॾिसिजो आफ्टर, मतिलबु कि जॾहिं असां आंसर की लॻाईंदासीं। अचूं था पहिरें सवाल ते। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो सूफ़ी शाइर, दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। संदनि शाइरीअ जो मजमूओ शाह जो रिसालो 30 सुरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंखे केतिरनि ई अदीबनि पंहिंजी परख, सम्झ, तहक़ीक़ हर मुख़्तलिफ़ सुरनि ते मुरतब कयो आहे। जंहिं मुताबिक़ कंहिं में घटि सुर आहिनि त कंहिं में वधीक। जंहिं मिर्ज़ा कलीच बेग जे रिसाले में 37 सुर आहिनि, अलामा काज़ी जी तहक़ीक़ मुताबिक़ 29, त अर्नेस्ट ट्रंप जे मुरतब कयल रिसाले में वरी 26 सुर आहिनि। पर जेको असलूको शाह जो रिसालो गंज आहे उहो 32 सुरनि ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे। मथी इबारत अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां वास्तो रखे थी? मकालो, ख़ाको, मुकालमो या कहाणी। उनखां पोइ सवाल नंबर 2 आहे त मार रुगो छरी छर, अखि खुटी वञे पर पाणी नथो खुटे। मार लफ़्ज़ ॻाल्हाइण जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? हरफ़ निदा, हरफ़ जर, हरफ़ जुमिलो या हरफ़ इशारो। उनखां पोइ सवाल नंबर 3 आहे त ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि। हाणे ॾिसो, पहिरियों सवाल नसर जे सिन्फ़ मां हुयो, ॿियो ग्रामर मां आहे, ॻाल्हाइण जे क़िस्मनि मां आहे, ऐं टियों वरी ॻाल्हाइण जे क़िस्म, जेके ॻाल्हाइण जा जेके लफ़्ज़ हुया उन्हनि जा जेके क़िस्म आहिनि उन मां आहे। ठीकु आहे। इन लाइ मां कोशिशि कई आहे त हर जेको असां क्लास पढ़ियो आहे हर पहलूअ मां हिकु ॿ सवाल टेस्ट में ज़रूरु ऐड। वधीक जॾहिं तव्हां टेस्ट कंदा त तव्हां ई उन बारे में ॿुधाए सघो था। सवाल नंबर 4 आहे बैदिल कहिड़े शाइर जो तख़ल्लुस आहे? पहिरियों उस्ताद बुखारी, ॿी शेख अयाज़, मोहम्मद मोहसिन या कादिर बख़्श। उनखां पोइ 5 नंबर सवाल आहे अहिड़ा क़िस्म या नाला जंहिंमें कंहिं बि जिन्स जे हिकु क़िस्म जे लातइदाद शयुनि खे छुही सघिजे, तिन खे डेश चइबो आहे? इस्म आम, इस्म ख़ासि, इस्म ज़ाती या इस्म सिफ़ाती। उनखां पोइ आहे त कंहिं बि जुमिले में इस्म या ज़मीर जे गुण अवगुण जी ख़बर पवे त उनखे छा चइबो आहे? ज़रफ़, सिफ़त सिफ़ती, इस्म ख़ासि या सिफ़त ख़ालिस। ठीकु। उनखां पोइ आहे ज़मीर जा केतिरा क़िस्म आहिनि? 6, 8, 4, 5। उनखां पोइ आहे त सिफ़त जा केतिरा क़िस्म आहिनि? ठीकु आहे। इहो थोरो जेके पोयां क्लासिस हलिया आहिनि उन्हनि खे पंहिंजे माइंड में रिकॉल एंड रिमाइंड करण जी कोशिशि कंदा। इहे सभई जेके सवाल आहिनि उहे तव्हांजे पढ़ायल क्लासिस मां आहिनि। सिफ़त जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 3, 6, 1। ग्रामर खे सिंधी में छा चइबो आहे? दोहराइण, व्याकरण, ग्रामर या सर्फ़ न हो या इल्मु सर्फ़ न हो। अच्छा। जिन्स जे लिहाज़ खां इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 3, 7, 6। ॿोलीअ जे लिहाज़ खां इस्म मोन्स जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 4, 6, 9। सिफ़त जो अहिड़ो क़िस्म, this is also very important point and it's a little bit tricky question, so please try to understand that and after that you solve it। के सिफ़त जो अहिड़ो क़िस्म जंहिंमां अदद या मिक़दार जी ख़बर पवे त उनखे छा चइबो आहे? सिफ़त ख़ालिस, सिफ़त अददी, सिफ़त ज़मीरी, सिफ़त मुबालगो। इन लाइ जो तव्हां सम्झी विया हूंदो त इहे सिफ़त जे क़िस्मनि मां हिकिड़ो सुवालु आहे, डायरेक्ट सिफ़त माना आहे। ठीकु आहे। अहिड़ा फ़इल जेके ॾेखारनि त फ़ाइल को कमु करे ऐं उन जो असरु ॿियनि इस्मनि ते नथो पवे या न पवे त अहिड़नि फ़इलनि खे छा चइबो आहे? पहिरियों अलिफ़ लाज़मी, ज़ाती, सिफ़ाती या मुतअदी। हाणे इन में बि 2 सवाल आहिनि। हिकिड़ो आहे न त फ़ाइल को अहिड़ो कमु करे जंहिंजो असरु ॿियनि इस्मनि ते पवे, ॿियनि जो आहे ॿी डेफिनेशन आहे ॿियनि इस्मनि ते न पवे। ऐं ज़ाहिर आहे फ़इल जा 2 क़िस्म चेंज हूंदा, हिकिड़े में हिकिड़ो हूंदो, ॿिए में ॿियो हूंदो। इहो थोरो सोची सम्झी हल कजो। लफ़्ज़ फलक जो
फलक जी हम माना छा आहे? आसमान, तारो, ज़मीन, चंड। उन खां पोइ आहे त सूरतख़्ती कहिड़े दौर में बुनियाद में आई? सूरतख़्ती कहिड़े दौर में बुनियाद में आई? अंग्रेज़, सिंधी, समा या मुग़ल? उन खां पोइ त हरफ जर जेको ॻाल्हाइण जो क़िस्म आहे, हरफ जर में जर लफ़्ज़ जी माना छा आहे? सॾु, कमु, कशिश या पाणी? मां तव्हांखे जॾहिं ॻाल्हाइण जा क़िस्म पई ॿुधायां त हर ॻाल्हाइण जे क़िस्म जी मूं तव्हांखे माना ॿुधाई ऐं मां तव्हांखे चयो हो त इहो तव्हांखे फिंगर टिप्स ते यादि हुजे, जीअं इस्म माना नालो, ठीकु आहे? त अहिड़े क़िस्म सां हर हिक जी मूं तव्हांखे माना ॿुधाई ऐं मां चयो इहो यादि कजो। त हिते तव्हां जर लफ़्ज़ जी माना ॿुधाईंदो त छा आहे हेठि ॾिनल ऑप्शन्स मां। उहो लफ़्ज़ जेको सॾु करण जे कमु अचे ऐं मुंझाइणु दिलि जी का हालत, मसलन ग़म, ख़ुशी, अरमान, कावड़, हैरत, हसरत ज़ाहिर थिए त उनखे छा चइबो आहे? हरफ निदा, हरफ जर, हरफ जुमिलो या ज़मीर ख़ालिस? अलाह पाक। अच्छा, हाणे वरी बेक अचूं था नसर जे तरफ़, ठीकु आहे? हिन खे थोरो ॾिसी वठिजो। अलाह पाक जे चयल कलाम खे छा चइबो आहे? वाई, नात, काफ़ी, हमद। हुज़ूर पाक जी साराह में चयल कलाम खे छा चइबो आहे? नात, वाई, कसीदो, मरसियो। असाबिन सगोरनि जी साराह में चयल कलाम खे छा चइबो आहे? नात, वाई, मनकबत, मरसियो। सिंधी अदब में मौलूद जो बानी केरु आहे? ठीकु आहे? जॾहिं मां हिकु हिकु सिन्फ़ ते तव्हांखे ॿुधायो त हर सिन्फ़ जो मां कोशिशि कई त तक़रीबन तव्हांखे मां बानीकार बि ॿुधायां। त हीअ आहे त सिंधी अदब में मौलूद जो बानी केरु आहे? सचल सरमस, सैद साबित अली शाह, अब्दुल रऊफ़ भट्टी या अल्लाह बख़्श बोझ। जीअं मां सिंधी शबाना नवाज़ ऑफिशियल जे तरफ़ खां जेका टेस्ट वरिती हुई त उन में मां तव्हांखां मरसे जो बानी पुछो, हिन में मौलूद जो बानी पुछो आहे। त ईअं केॾी महिल बि कंहिं बि सिन्फ़ जो बानीकार अची सघे थो। इट कुड बी पॉसिबल। PST JST में या SPSC में त अक्सर ईंदा रहंदा आहिनि लेक्चरशिप वारी टेस्ट में, त उहे यादि करे वठो त हिकिड़ी सुठी नॉलेज आहे, इंफॉर्मेटिव। ऐं अच्छा इन ॻाल्हि सां कनेक्ट कंदी हलां त हिते मां जेका तव्हांखां टेस्ट वरिती आहे उहा कुझु घटि सवालनि ते मुश्तमिल आहे अकॉर्डिंग टू जेको असां कोर्स कवर कयो आहे। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल्स ते जेका टेस्ट रखियल आहे उते थोरा क्लासिस वधीक हुया जो मां पहिरियां खां स्टार्ट कया हुआ, त उन में वरी थोरा वधीक सवाल आहिनि। त जेकॾहिं तव्हां चाहियो त वरी उन टेस्ट खे बि थोरो टच करे वठिजो त वधीक एक्सपीरियंस थी रहंदव जो हीअ थोरी चेंज आहे, हीअ चेंज आहे, हीअ तक़रीबन 30 सवालनि ते मुश्तमिल आहे, हू बि 50-51 ते मुश्तमिल। ॿ या ॿिनि खां वधीक माण्हुनि जी पाण में गुफ़्तगूअ खे अदब जी कहिड़ी सिन्फ़ सम्झियो वेंदो? कलाम, मकालमो, सवान या यादगिरियूं? लफ़्ज़ सांधाणो, सांधाणो जी हम माना छा आहे? सलाद, भाॼी, आचार, बसर। टिपिकल सिंधी वर्ड आहे, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी सांधाणो, ठीकु आहे? अदब जी उहा सिन्फ़ जंहिंमें लेखक पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में पाण ॿुधाए त उनखे छा चइबो आहे? अदब जी उहा सिन्फ़ जंहिंमें लेखक पंहिंजे ज़िंदगीअ जे बारे में पाण ॿुधाए या पाण लिखे त उनखे छा चइबो आहे? हाणे आहे मथी इबारत अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां वास्तो रखे थी? सवान अमरी, आतम कहाणी, आखाणी या कहाणी? उन खां पोइ आहे त ॿारो अची मुड़ो हिकु माॻ ॻायूं चइनि मुदुनि जो राग। शाइरीअ जूं मथियूं सिटूं अदब जे कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखनि थियूं? बैत, नज़म, वाई या क़ौमी तरानो? उन खां पोइ आहे मथे शेर जो मुसनिफ़ केरु आहे? मतिलबु ॿारो अची मिड़ो हिकु माॻ ॻायूं चइनि मुदनि जो राग, उन जो मुसनिफ़ केरु आहे? इमदाद हुसैनी, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, नवाज़ अली नियाज़ या किशन चंद बेवस? उन खां पोइ आहे 5 सिटुनि वारे शेर या बंद खे अदब जी कहिड़ी सिन्फ़ लिखियो वेंदो आहे? मुख़म्मस, गीत, मुसदस, नज़म? आहे नसर जो उहो टुकड़ो या इबारत जंहिंमें माफ़ूकिल फितरत या ॾंद कथा बयानु कई वञे ऐं हिकु किसे मां केतिरा ई किसा निकिरनि त उनखे छा चइबो आहे? कहाणी, किसो, दास्तान या नाविल? उन खां पोइ त हेठियनि मां कहिड़ी सिन्फ़ खे पंहिंजी मौज़ूआती हियत बि आहे त फ़नी हियत? मौज़ूआती हियत बि आहे ऐं फ़नी हियत बि आहे। हमद, नात, ग़ज़ल, मरसियो।